मुझे लफ़्ज़नि मां वतन जी ख़ुशबू अचे, मुझो आवाज़ बयां थियण सभिनीनि जी दिलि खे वणे, मुझो आवाज़ बयां थियण सभिनीनि जी दिलि खे वणे। मुझी पहचान, मुझी शनाख्त सिर्फ़ पाकिस्तान, पाकिस्तान, मुझो पाकिस्तान। जनाब सदर, पाकिस्तान सां मुझो रिश्तो ईअं आहे जीअं पोपट जो पर सां पखी जो उॾाम सां हूंदो आहे। जनाब सदर, ही शनाख्त असांजे अबे ॾाॾे जी कुर्बानियुनि खां पोइ हासिल हुई। हू 27 रमज़ान जो ॾींहुं हो जॾहिं असां लखे कुर्बानियुनि खां पोइ पंहिंजो वतन हासिल कयो। लखे माउनि पंहिंजा पुट ऐं लखे भेनरुनि पंहिंजा ॿाहिर कुर्बान कया। असांखे घुर्जे त असां पंहिंजे वतन लाइ ॾींहुं राति महिनत कयूं। अल्लाह पाक असांजे वतन खे सदाईं शादो आबाद रखजा, आमीन। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद।